दुर्गा चालीसा चवंदा आहिनि जेको भी माण्हू दुर्गा चालीसा जो पाठ कंदो आहे हुन जे घर में मां दुर्गा निवास कंदी आहे। प्राचीन काल में ऋषि मुनि दुर्गा चालीसा जो पाठ पंहिंजे मन खे शांत करण जे लाइ कंदा हुया। दुर्गा चालीसा जो पाठ करण सां तव्हांजे बॉडी में सकारात्मक ऊर्जा जी वृद्धि थींदी आहे ऐं नकारात्मक ऊर्जा निकिरी वेंदी आहे। दुर्गा चालीसा जो नित्य पाठ करण सां तव्हांखे धन जी ऐं ज्ञान जी प्राप्ति थींदी आहे। नुक़सान खां बि तव्हां दुर्गा चालीसा जो नित्य पाठ करण सां बची था सघो। अगरि समाज में तव्हांजो स्टेटस डगमगाए थो या रेपुटेशन ते तव्हांजो सवाल अची वियो आहे, नित्य दुर्गा पाठ करण सां तव्हांजो रेपुटेशन तव्हांखे वापसि मिली थो सघे। तव्हां पंहिंजे कार्यस्थल ते दुर्गा चालीसा जो पाठ करण सां नुक़सान खां बि बची था सघो। सुबुह जो स्नान करण खां पोइ पंहिंजे मंदिर में दुर्गा चालीसा जो नित्य पाठ करण सां श्रद्धा ऐं विश्वास मां दुर्गा ते रखंदा त मां दुर्गा तव्हांजा सभु कम रास कंदी। त यादि रखिजो, दुर्गा चालीसा जो पाठ तव्हांखे सभु सुखनि जी प्राप्ति बि कराए सघंदो आहे। छो त चालीसा में ही लिखियल आहे, दुर्गा चालीसा जो कोई गावे सब सुख भोग परम पद पावे। त यादि रखिजो, मां दुर्गा जी आशीर्वाद प्राप्त करण लाइ तव्हां दुर्गा चालीसा जो नित्य पाठ कंदो।